वगण रिपोर्टर महबूब अली चांडियो। वगण जे मुख़्तलिफ़ शाखुनि में मंदाइतो पाणी न अचण करे शाखुनि मां वारी उॾामण लॻी। सारियाले जो बेजारो न पोखिजी सघियो। ज़रई ज़मीनूं सरियाब न थी सघियूं। इलाइक़े जो जर पिणु खारो थी वियो। रहवासी सख़्त परेशान। होॾां राब्ते करण ते इंजीनियर नदीम जोखे ॿुधायो त शाखुनि में पाणी जी फरहामी जल्द खां जल्द कई वेंदी ऐं पुछड़ी ताईं पाणी पहुचायो वेंदो। ख़बर मूजिबि मई महीनो गुज़री वियो पर वगण जे मुख़्तलिफ़ शाखुनि वगण गठ शाख, चीलो शाख, मीरवाह शाख, आचो शाख ऐं ॿियनि शाखुनि में पाणी न अचण करे सारियाले जो बेजारो बि न पोखिजी सघियो ऐं मंदाइतो पाणी न अचण करे इलाइक़े जूं लखे एकड़ ज़रई ज़मीनूं सरियाब न थी सघियूं ऐं जर खारो थी वियो आहे। पाणी न पहुचण करे इलाइक़े जा तलाउ ऐं शाखूं सुकी वयूं ऐं इलाइक़े जो माल ऐं पखी उन विघे मरी रहिया आहिनि। जॾहिं त सोकड़े सबबि जर हेठि थी वियो इलाइक़े वासी सख़्त परेशान थी विया आहिनि। अहिड़ी सूरत-हाल ते समाजी अॻवाननि कामरेड गुलाम हुसैन मुहेरी, आबिद अली भंड, साजिद अली बलोच, अब्दुल जब्बार जतोई ऐं ॿियनि ॿुधायो त गठ शाख, वगण शाख, मीरवाह, चीलो शाख, आचो शाख ऐं ॿियनि शाखुनि में ज़रई पाणी न अचण करे शाखुनि मां वारी उॾामी रही आहे। आबादगार हिन महल ताईं सारियालो ॿिज पोखे बि न सघिया आहिनि, जंहिं सबबि आबादगार सख़्त परेशान आहिनि। आबपाशी खाते जी नाअहली सबबि इलाइक़े में ॾुकार जहिड़ी सूरत-हाल पैदा थी वई आहे। वफ़ाक़ी सरकार ऐं सिंध हुकूमत जी छिकताण सबबि पाणी न अचण करे लखे एकड़ ज़मीन बंजर बणिजी वेंदी ऐं इंसानी जीवत समेत ॿई खुदाई मख़लूक मुतासिर थियण जो अंदेशो आहे ऐं हितां जो जर खारो थी वियो आहे। ऐं ॿियो त वरी सारियाले ॿिज जी मौसम आहे। जेकॾहिं ज़रई पाणी वक़्त सिर न ॾिनो वियो त पोइ असां कीअं सारियालो फसल करे सघंदासीं। हुननि वधीक चयो त जेका शाखुनि खे खाटी अची पई आहे उहा हफ़्ते खां वठी बंदि कई वई आहे ऐं शाखूं लुटिजी वयूं आहिनि। जेकॾहिं शाखुनि खे खाटी न आई त असां वटि हेठि टियल ताईं ज़रई पाणी पहुचणु मुश्किल थी वेंदो। आबादगारनि आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो त जल्द खां जल्द शाखुनि में पाणी पहुचाए बेचैनी ख़तम करे ॾुकार वारी सूरत-हाल खां बचायो वञे।